Assalamu alaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar में वेलकम चवंदा भलीकार चवंदा उम्मीद है बिल्कुल ठीक हूंदा ख़ुशि हूंदा ऐं हमेशह इहा ई दुआ हूंदी आहे त तव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं 2022 में पेर रखियो आहे ऐं कल्ह असांजो फर्स्ट शो हुयो ऐं कंटिन्यूस हर को माण्हू ॾिसंदो सभु आर्टिस्ट ॿाहिरि वेठल आहिनि या को वेकेशन्स ते के शोज़ के इवेंट्स जिते किथे लॻा पिया आहिनि फाइनली वी आर बैक ऐं मूंसां तव्हां गॾु हूंदव हर छंछरु ऐं आचर ते शाम जो 7 खां 9 लॻे ताईं पाण कंदा आहियूं कचहरी ऐं कोशिशि कंदा आहियूं को सेलिब्रिटी को केस पाण सां हुजे ऐं अॼु असां हिकिड़ी रिक्वेस्ट कई आहे ऐं सिंधी लिविंग लेजेंड फनकारा जेको आहे उनखे रिक्वेस्ट कईसीं बिकॉज़ उन सां हिकिड़ो मुंहिंजी फैमिली वारो हिकिड़ो रिलेशनशिप आहे ऐं शी इज़ वेरी काइंड एंड जॾहिं उनजो एक्चुअली उन नालो ई ऐं उन जेको वार्डरोब आहे उन जेको स्टाइल आहे उनजो ॻाइण अंदाज़ हिकिड़ी आइडेंटिटी हूंदी आहे न तव्हांजे पंहिंजी धरती जी दुनिया में जिते बि हुजे उहा माना तव्हांखे हिकिड़ी आइडेंटिटी ज़ाहिर थींदी आहे त ही मैडम आहे इहे ई जीअं असां मतिलबु मैडम आपदा परवीन आहे उनजी बि हिकिड़ी पंहिंजी आइडेंटिटी आहे ईअं असां वटि बि हिकिड़ा 2-3 आर्टिस्ट आहिनि मूंखे कोन थो लॻे उनखां पोइ शायदि लेगेसी उहो को कंटिन्यू करे सघे ईअं मुंहिंजी फैमिली आहे मां उनखे पंहिंजी अमड़ बि चवंदो आहियां ऐं हमेशह फैमिली वारी फीलिंग ईंदी आहे उनजे औलाद सां हिकिड़ो ॿाहिरनि वारी हिकिड़ी रिलेशनशिप आहे ऐं ॾाढी डाउन टू अर्थ आहे ऐं कमिटेड आहे ॾाढी पंहिंजे प्रोफेशन सां ऐं मां सम्झां थो पूरी दुनिया में जिते जिते बि शायदि मूंखे नथो लॻे त के मुल्क अहिड़ा रहियल हुजनि शायदि हुते मैडम परफॉर्म न कयो आहे ऐं जिते हूंदी आहे यूनिक हूंदी आहे हमेशह ऐं सिंध जी उनजा अलाए केतिरा जेके मतिलबु हिकिड़ा गाना अलाए केतिरा आर्टिस्ट रीमेक कया हिकिड़ो मां बि हिकिड़ो मॉडलिंग में उहो मैडम मूंखे ॿुधायो त इहो गानो एक्चुअली मुंहिंजो आहे त मूंखे इहा ख़बर न हुई पोइ मैडम ॿुधायो अॼु असां सां गॾु मैडम ताज मस्तानी गॾु आहे अस्सलाम वालेकुम मैडम कीअं आहियो ठीकु आहियो सभु ख़ैरु ठीकु ठाक वेलकम बैक मैडम दुबई बि हुयो जेको तव्हां हा मां बि हुयो दुबई पर तव्हां बि जेको दुबई माशाल्लाह तव्हां अधु सिंध त खणी जहाज़ सॼो भरियल हुयो सभु ॾींहं जो अधु सिंध न हुते माना के अॻु में गॾु थिया के पोइ थिया पर माना हुते वारे सां थिया जेको तव्हां वेठल ॾींहुं रहियो मां तक़रीबन 10 ॾींहं कीअं रहियो ओवरऑल ट्रिप सही रहियो ॾाढो ज़बरदस्त मौसम सुठो हो मौसम ॾाढो सुठो हुयो हाणे बरसातूं पयूं मां जेको जेको बरसातूं पयूं आर्टिफिशियल अथई बरसातूं बारिश हुते पई पे पर हुते वारी बारिश जो को असर कोन पे थियो बारिश पई जंहिं ॾींहुं असांजो उन ॾींहुं प्रोग्राम माना थोरो घबरायो पे त पंहिंजो असांजे डिपार्टमेंट माना घबरायो पे अदा हिदायत लाइ चयो अचे अॼु लॻे थो भला छुटी कयूं जेको ईअं न हुते मींहं जो हुजे असां वटि थोरी छितियूं टिमंदियूं ॻाल्हायो उन्हनि सां त उन्हनि चयो न असां कवर करे छॾियो ऐं छुटी वुटी न आहे सो बहरहाल तव्हां हमेशह माशाल्लाह कंटिन्यू तव्हां 2-3 इवेंट्स छा तव्हांजा 2-3 वॾनि इवेंट्स में तव्हां हुयो हमेशह अलाह सां तव्हांखे ईअं हमेशह ख़ुशि रखे आबाद रखे ईअं परफॉर्म कंदा रहो मैडम ओवरऑल कीअं पियो ॾिसो अॼुकल्ह मां बि चवां तव्हां हमेशह तव्हांखे घुराईंदा आहिनि त परफॉर्म करे करे इंसानु थकिजी थो पए ओवरऑल तव्हां म्यूज़िक खे कीअं पिया ॾिसो म्यूज़िक अॼुकल्ह जेके ठहे पई अॼुकल्ह त हर को सिंगर थो थी वञे हर छोकिरी जेका अचे जेका मॉडलिंग नथी करणु फ्लॉप थी थी वञे त पोइ हुनखे सिंगर थियणो आहे कीअं हर फ्लॉप माण्हू माना सिंगर आहे अॼुकल्ह जेको थी वियो आहे त तकड़ में जेके 5 मिंट मैडम तव्हांजी त महिनतूं आहिनि न रियाज़तूं आहिनि अलाए केतिरा साल तव्हां ॾिनो आहे जेको आहे न वॾियूं कुर्बानियूं हुयूं जेके बि सिंगर हुया असांजा पुराणा फनकार जेके बि हुया हुननि इलाही वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं इवन इन हद ताईं जो उस्तादनि वटि के साल त हू उन्हनि जी ख़िदमत कंदा हुया उन्हनि जी फैमिली जी इवन थां ॿुहारी ताईं पंहिंजो भाउ यूसुफ जहिड़े फनकारनि जा बि उन्हनि जी ख़बर आहे जेका ज़ाती त माना सिखण जे लाइ पोइ हुननि हर कुर्बानी ॾिनी ऐं वरी पोइ उनजो इहो आहे त महिनत जो फल मिठो हूंदो आहे अलाह साईं कंहिंजी महिनत ज़ाया न कंदो आहे त उहो ॾाढो सुठो पर अॼुकल्ह जीअं जीअं दौर जदीद पियो अचे जीअं जीअं मुल्क तरक़ी पिया कनि तीअं फनकारनि में बि वाध इलाही अची वई आहे न मैडम पर पोइ कंप्यूटराइज़ सिस्टम थी वियो आहे न मैडम वाध थी आहे कंप्यूटर अॼुकल्ह इहो कयो आहे जो ट्यूनर लॻी थो छॾे हा माना वेसरे खे बि ट्यूनर लॻाए उनखे मिड़ेई कुझु न कुझु त हू त पोइ शींहुं थी वियो न त मां त बसि फनकार थी वियुसि रातो त पोइ मैडम उन्हनि गाननि जी एज न आहे उन्हनि गाननि जी हिकिड़ी उमिरि न आहे उन गाननि जी माना 2 महीना हलियो महीनो हलियो 1.5 महीनो हलियो उन खां पोइ सम्झो इहो त आहे तव्हां अॼु बि ॾिसो असां पुराणा गाना ॿुधूं था बिल्कुलु हू असांजा चाहे सिंधी हुजनि उर्दू हुजनि पंजाबी हुजनि जेके बि आहिनि मैडम नूरजान जा अॼु बि पाण लॻायूं त माना फील थींदो हू हिकिड़ो माना अंदरि खे छुहंदो ऐं माई भाॻीअ खे असां हा माई बिल्कुलु वारी ॻाल्हि तव्हां यकीन कयो त माई भाॻी जी त आउं एतिरी फैन आहे जो हालांकि मुंहिंजो हू स्टाइल कोन्हे पर आउं हुननि जी पकी फैन आहे छो जो हुनजो आवाज़ हुनजो को गीत हलंदो आहे मुंहिंजा ई वार कान रहिजी वेंदा आहिनि
इहा मुंहिंजी मोहबत आहे उन्हनि सां। हिकिड़ी शइ तव्हां मैडम तव्हां त डेफिनेटली तव्हां मतिलबु ॾाढो महिनत वारो कमु आहे, ईअं चई सघे जेके माण्हू सफ़ा लाइट था वठनि। ऐं तव्हां ॾिठा हूंदा अॼुकल्ह माना खोड़ सारा मूंखे बि दावतूं मिलंदियूं आहिनि कंहिंजा को हिकु राति में 15 एल्बम था थियनि, 10 एल्बम था थियनि, हिकु एल्बम में 15 16 गाना आहिनि ऐं 2 ॾींहंनि में वोकल करणी आहे। या किथे वञी पहुचंदो इहो म्यूज़िक जो? इहे एल्बम त अॻु में जेके असांजे ज़माने में हुया हू कैसेट जो जेको ज़मानो हुयो उन में त असां कया, पर जॾहिं खां हू ख़तमु थियो, उहो चैप्टर ख़तमु थियो, त हाणे असां ही जेके अॼुकल्ह वारा आहिनि इहे कोन कया आहिनि, जो इन जो वधीक माना तजुर्बो हुजे। तव्हां त कोन बिल्कुलु कोन कया आहिनि। वधि में वधि असां पंहिंजा ट्रैक ठाहियो, फर्ज़ कयो तव्हां ट्रैक ठाहियो, सर्तियूं तव्हांजो केॾो माना ॾाढो मैडम उहो मतिलबु ॾाढो हालांकि सर्तियूं कोई इहो न आहे त असांजे लाइ को नओं हुयो, उहे पुराणा बोल हुया, पर हुनखे थोरो जेको आहे नवाण ॾिनीसीं त हिकिड़ी शइ माण्हुनि खे वणी वई। हाणे उन में असीं चऊं था थोरी चेंज रखो, ॾियो, पर एॾी बि न ॾियो जो तव्हां हुनजो जेको आहे उहो असली फ्रेम जेको आहे हुनजो सॼो ख़तमु थी वञे। अच्छा मैडम, अॻे तव्हां जेके पोइ वञिजे, हाणे जीअं असां ॾिसंदा आहियूं न त असांजी मैडम आपदा परवीन आहे, माना उनजो नेमल बदिल आहे सम्राट हीअं माना ईअं हूंदो त 8-9 नंबर खां पोइ ॿियो को हूंदो, ताज मस्तानी खां पोइ माना नथो सम्झ में अचे। या असां वटि को माना ईअं जीअं काउंट कयूं, जीअं तव्हांखे इंटरनेशनल हिकिड़ी तव्हां जिते बि वेंदा तव्हांजी हिकिड़ी पंहिंजो वार्डरोब आहे, तव्हांजो पंहिंजो स्टाइल आहे यकतारे जो, तव्हां वेंदा अहिड़ा माण्हू असां वटि आहिनि न, आर्टिस्ट न आहिनि, माना उहो सोचंदा आहिनि आर्टिस्ट। इहे तव्हां थोरी ॾिसो केॾी वॾी इंपॉर्टेंट शइ आहे त असां वटि ताज मस्तानी खां पोइ बि त ॿियो कुझु आहे न, कुझु आहे ई न। ख़बर अथव छा आहे जो मुंहिंजो थोरो जेको कमु हुयो डिफरेंट त हुयो, पर थोरो सख़्तु बि आहे। सख़्तु माना कहिड़े हिसाब सां तव्हां चओ? हिसाब सां जो हू लेडीज़ जो त कमु ई न आहे, हेॾी माना जानदार सख़्तु वज़नी शइ खणी हुनखे परफॉर्म करणु, ख़वातीन त उन हिसाब सां त मूंखे त ख़वातीन में लिखियो ई न वेंदो, चवंदा आहिनि तव्हांजी जेको माना पंहिंजी उथणी वेहणी डीलिंग जेका आहे तव्हांजी, तव्हांखे असां उन्हनि में जेको आहे त तव्हांजी अलाह साईं तव्हांखे मर्दानी हिमत ॾिनी आहे, मां सम्झां त पूरी दुनिया में परफॉर्म कयो त उन हिसाब सां जेको आहे न हाणे जेके नाज़ुक मिज़ाज जेके रुमाल बि ॿियो केरु खणी ॾे त हू यकतारो केरु खणंदो, ऐं खणे त वेंदो, वॼाईंदो कीअं खणंदो, हुनजे पारां केरु खणे, हुनखे सेट केरु करे ॾे, हुनखे ट्यून केरु करे ॾे। यकतारो सिर्फ़ु ॾेखारण जी शइ त न आहे, बिल्कुलु हू त साज़ आहे, हुन मां त कमु वठिबो, हुन मां कमु तॾहिं वठिबो जॾहिं तव्हां हुन मां ॼाणींदा। तव्हां जेकॾहिं हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, हाणे उहो एतिरो मुंहिंजो एक्सपीरियंस थियो आहे, अलाह जा अहसान, ऐं उन ते जेको आहे न को अहिड़ी का फ़ख्र जी ॻाल्हि आहे, न को महिनत, पर माना ऐं बग़ैर हिनजे हारमोनियम जे बि पंहिंजो यकतारो ऐं पाण ट्यून करे वेंदा। अच्छा वाह वाह, ठीकु आहे। पर हुननि हाणे हिकिड़े माण्हू खे तव्हां ॾियो, हू हुन हारमोनियम ते बि ट्यून न करे सघंदो, ॾुखियो आहे ॾाढो, ठीकु आहे। त ही हाणे मुंहिंजे त कननि में वेहिजी वई आहे, हिकिड़ी शइ वेहिजी वई आहे त सा किथे आहे, पा किथे आहे, मूंखे किथे हिनखे सेट करिणो आहे, सा पा खे कीअं पाण में मैच करिणो आहे, मिलाइणो आहे। हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, समझ छा हाल आहे साईं? फर्स्ट क्लास, ठीकु ठाक सर, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? दुआ मालिक जे साल सर। सर केरु पिया ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे साईं? मां ज़हर स्टॉप जो नवाब शहर था नंढड़ो कुर्बान पिया ॻाल्हायो। जी दादा कुर्बान, छा हाल वाला, छा चवणु चाहींदो दादा? शो में कॉल कई आहे सर। सर खपे त पहिरें त भेण ताज मस्तानी में तफ़ा लख लख मुबारक कसी थी त चंद वरी तरह भली करे दी साईं। महिरबानी अदा, तव्हांजी मोहबत आहे। अॼु कहिड़ा ख़ुशि अलाह जा अहसान, तव्हां कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? अॼु तव्हां क्लास इन का ॿुधाए तव्हां बि तव्हांखे अॼु तो मेरा जो कलाम ॿुधाए पाए महिरबानी थिए उॾेरा ई जो कलाम, हा बिल्कुलु, छोकिरो मेला नसीबनि जा, मुंहिंजो पुराणो आयो मैडम तव्हांजो आहे पहिरियों? जी बिल्कुलु, इहो मेला नसीबनि तव्हांजो आहे, हींअर मिलियो न, ऐं हा हो बि तव्हांजो आहे, हिकिड़ो माण्हू आहे गवाही हाणे मिलियो, हा, ऐं ॿियो हेकर जे गॾजनि त इहो बि मुंहिंजो, ऐं उनखे ॿिया कहिड़ा आहिनि इहे जेको इहो का तव्हां पोइ ते एॾा खज़ाना ख़बर न की मेला। अच्छा मेला नसीबनि तव्हांजो, मूंखे पहिरियों ख़बर पई। इहो तव्हां कॾहिं ॻायो मेला नसीबनि जा, यादि आहे तव्हांखे? इलाही पुराणो, इहो मुंहिंजो MRC कंपनी हूंदी हुई सिजावल में, उन्हनि जी कैसेट, माना कॾहिं जी ॻाल्हि आई आहे? 15-20 साल पुराणो हूंदी? हा हूंदो, एतिरो ई हूंदो।
ये मिलण थी 15-20 साल पर केटीएन जॾहिं नओं आयो न शुरू में हा। त जेके केटीएन जा पहिरियां नवां शोज़ थिया हा। त मास्टर रज़ा जे वक़्त में त जामशोरे में उन में मूं इहे ॻाया आहिनि। अच्छा। उन्हे में अला साईं जेके उन मां बिल्कुल बिल्कुल ही को मेला नसीबन जा तव्हां अंदाज़ो कयो त उहो कलाम तुफ़ैल ऐं हालांकि हुन इलाही सॼो चेंज करे छॾियो, सॼो चेंज कयो आहे। शहरनि जा नाला ही हुन में अहिड़ी त का ॻाल्हि ई कोन हुई, त हिकिड़ो शाइरी हुई बाक़ाइदे कलाम हुयो ऐं उॾेरा ई सुठो शाइर हुयो असांजो। ऐं तुफ़ैल त मां तुफ़ैल त माशाल्लाह उनखे वाकई माना एॾो करे छॾियो आहे जो मिलियंस में व्यूज़ आहिनि उनखे। तुफ़ैल मुंहिंजो भाउ आहे, अलाह हुनखे रब्बुल आलमीन तंदुरुस्ती ॾे, ज़िंदगी ॾे। असां इस्लामाबाद में गॾु हुयासीं ऐं मुंहिंजी एंट्री थी ऐं उते चई आयसि अलाए जे छा में राज़ी आहे ऐं धमाल वग़ैरह इहो ॿ टे, त पोइ हिन वञी इहो मुंहिंजो कलाम ॻायो त मूं पोयां वरी अदा हबीबुल्लाह बीठो मूंसां, मूं हुनखे चयो, मूं चयो अदा मुंहिंजो ई कलाम खे वञी खए। हा सही आहे, मूंखे को कोन्हे, पर ऐं उतां हुनखे अलाह साईं हुनखे माना शोहरत ॾिनी। बिल्कुलु मूंखे यादि आहे तुफ़ैल, ऐं तुफ़ैल ॾाढे बहितरीन तरीक़े सां जे लाइव हूंदो आहे न, जीअं तव्हां लाइव तुफ़ैल ॾाढो मैनेज कंदो, वॾो आर्टिस्ट आहे, वॾो आर्टिस्ट लाइव आर्टिस्ट। हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर महबूब अली साहिब उतां ॻाल्हायां। साईं मूंसां छा चवणु चाहियो सर, कॉल कई आहे? इहो असां शो ॾिसूं था पंहिंजो मदर सिठार जो ताज मस्तानी वेठी आहे, ॻाल्हाइण चाहियूं। सर बिल्कुलु तव्हां शो में शामिल थी चुका हो, तव्हां ॻाल्हायो पिया, मज़र पियो ॻाल्हाए, मैडम बि गॾु वेठा, कुझु ॻाल्हाइणु चाहींदो, कुझु चवणु चाहींदो? असांजे ताज मस्तानी ॾाढी मशहूरु आहे, ॾाढी सुठी आहे। आवाज़ नथो अचे, आवाज़ बताए मैडम जी को न को कलाम तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। मैडम जा कलाम अॼु प्ले थींदा पंहिंजे प्रोग्राम में, सरतियूं ऐं ॿिया सभु खोड़ सारा कलाम प्ले थींदा। सो मैडम सां कचहरी कयूं था, हाल वाल। अच्छा मैडम, अॻे शाइरियूं ऐं अॻे सम्झो था त जेको आहे घणा ॾींहं महिनत हूंदी, जेकॾहिं कोई एग्ज़ाम्पल तव्हांखे यादि आहे, तव्हां वधि तव्हांखे लॻो हुजे त मां भई हीउ गानो महीनो महिनत लॻाई आहे, हिन ते 20 ॾींहं 25 ॾींहं 2 महीना 3 महीना, अहिड़ो को कलाम आहे तव्हांजो जंहिं तव्हां ॾाढी महिनत कई हुजे? पहिरियां हुया जिन ते मां सिखी हुयसि ॻाइणु, अच्छा, उन्हनि ते बि कब्ज़ो थी वियो, मज़े जी ॻाल्हि इहा अथव। खोड़ सारा गाना आहे कब्ज़े थियल आहिनि। हा हुननि ते कब्ज़ो थियो, उन्हनि ते त मूं बाक़ाइदे इशू ठाहियो पंहिंजे उस्ताद ते, उन शाइर ते। पोइ हुन मूंखे आख़िर ॿाहूं ॿधी मूंखे चयो तूं हथु खण हाणे मूं चयो आउं सिखी हिननि ते, हा मूं महिनत हिननि ते कया, मूं यकतार चपड़ी वॼाइणु उन्हनि ते सिखियो ऐं उहे ई मुंहिंजा कलाम। जे मूंखे बि न हुई ख़बर त माण्हू ईअं माना हलंदे हलंदे माना यादि करे वेंदा। जे मूंखां रुॻो पुछनि छा यादि करायो आहे, मूं चयो ही, मूंखे कहिड़ी ख़बर। वरी भले तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो फीडबैक तव्हांखे पंहिंजो मिलंदो आहे ऐं ॾाढो वॾो रिच फीडबैक मिलंदो आहे। तव्हांजो नालो थो चए सिंध जे उन्हनि फ़नकारनि में जेके फर्स्ट पहिरीं फ़हरिस्त में अचनि था, ऐं यू आर ऑलवेज़ देयर। ऐं जॾहिं बि इंटरनेशनल जिते रिप्रेज़ेंट कंदा आहियूं सिंध खे, त डेफिनेट तव्हांजो नालो ईंदो आहे पहिरियों दफ़ा, मैडम ताज मस्तानी हूंदी ऐं हुते ही हूंदी। सो हाणे मां जीअं हिकिड़ो माण्हू आहे ॿुधंदो आहे त पोइ अच्छा हुन ॿुधण खां पोइ तव्हांजो ॿुधो आहे फील थियो आहे। जॾहिं मां उहो हेकर जे गॾिजनि, मूंखे यादि आहे हेकर जे गॾिजनि, त पोइ जेको तव्हां वारो ॿुधो त मूंखे 100% डिफरेंट फील थियो त यार हे इलाही शरियार जेको ॻायो मां ठाहियो वीडियो। हा मां तव्हांखे इहो हाणे ॿुधायां थी, हीअं न ॿुधायो सुवल जो कि मैडम को कुछ सवाल करना है, कुछ कॉल करनी है, बिल्कुल यू कैन कॉल अस, नंबर 0213538822 ते कॉल कर सको था। यू कैन द पार्ट ऑफ द शो। इलाही वक्त खां पोइ थी आहे मुलाकात, अॼु सभु कसम। हां बिल्कुल मैडम, तव्हांजो पंहिंजो शो आहे जे तव्हांजे कलाम ॻाया अलाह अगर कुछ ॾिसंदो पियो हुजे। ख़बर त मूंखे त वधि खां वधि इहा ख़ुशी थिए थी, मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो घर आहे, जेके बि चैनल आहिनि मुंहिंजा पंहिंजा आहिनि, पर जिथे वरी मुंहिंजा हिन पासे थी ॾिसां मुंहिंजो पुटु वेठो आहे, हिन पासे थी ॾिसां मुंहिंजो पुटु वेठो आहे, हेॾा मज़र हुजे, राजा हुजे, जानज़ेब हुजे, पंहिंजो ज़ोएब हुजे, हाणे अमी 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 ॿुधायो न छा करे। एक्चुअली शुक्र आहे गानो मां ॻाईंदो न आहियां, मां त ठाहिया मूंखे केॾी ख़बर न, पोइ मूंखे ख़बर पई। अच्छा अक्सर खे थींदो छा आहे मैडम, हाणे थिए छा थो, इहे सच थो ॿुधाए, असांखे ॿुधाईंदो न आहे कोई त हीउ मैडम जो ॻायल आहे या उस्ताद यूसुफ जो आहे या साईं जुमन साहिब जो आहे, कंहिंजो बि ख़बर न हूंदी आहे। असांजे प्रेज़ेंट कंदा त हीउ माना नओं कलाम, असां चयो यार वाह वाह फर्स्ट क्लास कंपोज़िशन आहे यार, बहितरीन कीअं। हिकिड़ी कॉल आहे। जी सलाम वालेकुम। वालेकुम, आवाज़ ॿाहिरि कोन थो अचे। जी सलाम वालेकुम अदा। हेलो हेलो जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? पेड़ समझ तो ॻाल्हायां मेयर खां। जी साईं, छा चवणु चाहींदो आहे, कॉल कई आहे? असां गानो ॿुधणु चाहियूं ताज मस्तानी खां। छा करिणो आहे? गानो ॿुधणो आहे, गानो ॿुधणो आहे, कहिड़ो सर? सर को वीआईपी ॿुधायो असांखे, तशरीफ़ ते वेठा हूं। चलो चलो ठीकु आहे सर, बिल्कुलु को अलाम बिल्कुलु जेको
आहिनि कलाम खोड़ सारा उन ते बहस थो हले। थैंक यू। अच्छा मैडम अॼुकल्ह इहो बि आहे त माना वाह मैडम वाह 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 फर्स्ट क्लास। असां वारो थोड़ो फिको फिको तो लगी हाणे
पर पुराणो हुआ असां लाइ पुराणो कयो आहे मैडम ये कॾहिं जो तव्हांजो आहे 2 साल हिनखे चङा तव्हांजे हिन खां इलाही पहिरीं उहो जो त हालांकि इलाही मूं तव्हांजो पोइ आयो मूं पहिरीं ॾिनो हुयो केटीएन खे अच्छा पोइ अॻिते पोइ त थी वियो हूंदो केटीएन खे मूं पहिरीं ॾिनो पर ज़ाहिरा के ज़िमेदार माण्हू जे शायदि हथ न न चढ़ियो हूंदो ईअं हूंदो त अलाए केतिरा हा जंहिंजे करे माना हीउ पोइ हिते रहियो ऐं बसि नसीब जी ॻाल्हि आहे इहो ज़रूरी न आहे त कंहिं हिकिड़े जे आवाज़ में आयो त बसि हू को लोहे कलम में अची वियो न ॿिनि फनकारनि चइनि फनकारनि जा साॻा हलनि पिया साॻा गीत ऐं पाण हिनखे वरी कंदासूं इंशाल्लाह ऐं तव्हां खां ई वरी इंशाल्लाह मां बिल्कुलु मैडम कंदुसि इहो असां हलो सो हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सदर इरमाद गुलान शराबपुर शहर में सर ख़ुशि आहियो ठीकु ठाक तबियत ठीकु आहे साईं जी ख़ैर आहे शुक्र आहे सर छा चवणु चाहींदो मां कॉल कई आहे प्रोग्राम में सर जी हाँ तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन सुठो प्रोग्राम आहे माशाअल्लाह ताज मस्तानी घुराए थो सर इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ख़बर पए थी त प्रोग्राम थिए पियो ज़बरदस्त प्रोग्राम आहे अॼु जेको आहे तव्हांजो ताज मस्तानी जे करे जी जी निडड़ी भी प्रोग्राम ॾिसनि पियूं इकराम महर ऐं मुस्कान महर बिल्कुलु सर माशाल्लाह माशाल्लाह जी अभी ताज मस्तानी खे चवंदो त मुंहिंजी निडड़ी जे हवाले सां को गानो असांखे ॿुधाइनि दादा बिल्कुलु ॿुधाईंदसि तव्हां विसारे छॾियो आहे मूं तव्हांखे कोन विसारियो आहे शरादपुर वारनि खे मूंखे सभु पंहिंजी सिंध जे सभु हर नंढे वॾे ॻोठनि जा जेके बि इहे मुंहिंजा पंहिंजा मारू माण्हू आहिनि सो मूंखे सभु यादि आहिनि अलाह तव्हांखे सलामत रखे मौला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे बिल्कुलु मूंखे नंढड़ियुनि सां प्यारु आहे मूंखे पंहिंजे भेणुनि सां प्यारु आहे उन्हनि जी पसंदि ते ॿुधाईंदसि मुंहिंजो ई लोकगीत हुयो हिकिड़ो PTV ते जंहिंखे इलाही अदिन पसंदि कयो अॼु बि उहो हालांकि आउं न कयां पर हाणे तव्हां छो जो हींअर मूं ही कल्चर वारे प्रोग्राम में कयो बि हुयो हिन में कैफ़े सकाफ़त वारे में जी जल जोड़ो मोकिलियो होवला पाए घुमा परदेस में आयल जोड़ो मोकिलियो होवला पाए घुमा परदेस में जी जल जोड़ो मोकिलियो होवला पाए घुमा परदेस में पाए घुमा परदेस में हो सांधे रख्याम संदूक में पाए घुमा परदेस में हो सांधे रख्याम संदूक में आयल जोड़ो मोकिलियो होवला पाए घुमा परदेस में अबाणने जे आसरे है कतीअ कान कयम वला अबाणने जे आसरे हो कतीअ कान कयम अला आयल जोड़ो मोकिलियो होवला पाए घुमा परदेस में वाह वाह साईं तव्हांखे डेडिकेट थियो इकरा खे मुस्कान खे अल्लाह साईं ख़ुशि रखे अल्लाह साईं हयाती ॾे सिहत ॾे अल्लाह साईं कामयाबी ॾे हिकिड़ी कॉल आहे समझ जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सर साईं मछरी को ॻाल्हायां सर लाड़काणे खां लाड़काणे केरु पिया ॻाल्हायो था नज़ीर अहमद मछरी को ॻाल्हायां लाड़काणे खां नज़ीर अहमद मशहूरी साहब सर छा हाल वाला सभु ख़ैर तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह दुआ तव्हां ॿुधायो सर ख़ुशि रहो प्यार सर ऑल वेल तव्हांखे वेलकम चवंदा भली कार चवंदा छा चवंदा प्रोग्राम ॾिसूं पिया जी सर आज मस्तानी साहिबा वेठी आहे बिल्कुलु छा चवणु चाहींदो सर जी सर मां जी सर हा छा चवणु चाहींदो सर मैडम बि गॾु आहे कुझु पुछणु चाहींदो मैडम वेठी आहे प्रोग्राम तव्हांजो हलो थो ॾाढो ज़बरदस्त लॻो मां चयो साईं खे कॉल करे मिड़ई मौजूदगी जो एहसास हाँ जी 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 थैंक यू अदा वालेकुम सर अदा अल्लाह ख़ुशि रखेव हेलो थैंक यू सर थैंक यू तव्हां टीवी जो वॉल्यूम खोले छॾियो हिन खे शायदि आवाज़ डबलिंग बि थिए हिन जे करे थैंक यू सो मच अच्छा मैडम तव्हांजो हाणे हिकिड़ो पुछां त एॾो माशाल्लाह तव्हांजो सक्सेसफुल हिकिड़ो करियर आहे ऐं के माण्हू ॾिठा असां खोड़ सारा ज़िंदगी में लाज़मी असां बि 10-12 साल कमु था कयूं ऐं खोड़ सारा सिंगर्स हीअं ॾिठो हीअं थियो ज़िग माशाल्लाह तव्हांजो हिकिड़ो मतिलबु सस्टेन थियल आहे शयूं न अलाह साईं तव्हांखे हिकिड़ी उन ते आयो न कॾहिं हेठि हो न मथे हो अलाह साईं तव्हां नॉर्मल स्पीड हलो हा इहो सस्टेन कीअं कजे मां इहो त पुछणु चाहियां इहो माना ॿुधायो त कामयाब मूंखे वहीद अली भाउ चवंदा हुया चवंदा जेके इलाही गहरा हूंदा जेके असांजा पुराणा फनकार जेके बि हुया भाउ यूसुफ भाउ वहीद अली
या कमर सुमरो ही असां सां ईअं कनेक्ट बिल्कुल ऐं अनवर विस्तड़ो सजाद यूसुफ अच्छा वाह वाह ही डेली जी असांजी कचहरी माना फारिग हूंदासीं त मूं वटि सभु गॾु थींदासीं डेली जी हिकिड़ी कचहरी हूंदी त उन में इहो पोइ हर माण्हू पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि शेयर कंदो राय ॾींदो त हू चवंदा जेको आहे जेको तेज़ी सां ईंदो हू तेज़ी सां ई वञी किरंदो फ़ैको कंदो ऐं तव्हां इहो ख़्वाबु ॾिसणु छॾे ॾियो तेज़ी वारो तव्हांजी ख़्वाहिश ज़रूरु थींदी हूंदी पर मुंहिंजे ख़्याल में चए उहा वक़्ती तौर अथव हा चए आस्ते आस्ते स्टेप बाय स्टेप अचो ऐं पोइ तव्हां हुन अहिड़ी स्पीड ई न वठो जेका तव्हांखे मारे किराए विझे इहा हक़ीक़त आहे बिल्कुलु सही आहे नॉर्मल स्पीड हलो जेका तव्हांखे डिस्टर्ब ई न करे सिधे हुन ते सिधे इहा तमामु बड़ी कमर जी ॻाल्हि कई त उहा हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर ॻोठ 32 महिल मोरी खां मिस्त्री नूर मोहम्मद नवाणी ॻाल्हायां पियो साईं तव्हांखे वेलकम चवंदा भलीकार चवंदा सर तव्हां शो में कॉल कई आहे छा चवणु चाहींदो साईं तव्हांजो प्रोग्राम बिल्कुलु सुठो हली रहियो आहे साईं तमामु बहितरीनु हली रहियो आहे ताज मस्तानी साहिब माशाल्लाह तमामु पुराणी सिंगर आहे असां ॿुधंदा ॾिसंदा रहंदा आहियूं हुनखे बि बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे सर कुझु चवणु चाहींदो कुझु फरमाइश आहे का डेडिकेशन आहे कुझु चवणु चाहींदो सर बसि तव्हां सां ॻाल्हि थी वई इनशाला इहो ई असांजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे ऐं तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो हले तव्हां लाइ सलाम ऐं दुआ हुजनि सर महिरबानी सो अॼुकल्ह जा वाक़ई फनकार ई कोन था सोचनि हर कुझु अॼुकल्ह मैडम पर हिकिड़ी शइ ॿुधायो जीअं रेडियो दौर हो हिकिड़ो वरी प्रिंट बि हुयो वरी टीवी अची वियो पर हाणे डिजिटल मीडिया अची वियो आहे माना सोशल मीडिया जेके तव्हां फेसबुक चयो यूट्यूब चयो इन ओवरऑल सॼी तव्हां तब्दीली खे इन सॼे सिनेरियो खे तव्हां कीअं पिया ॾिसो तव्हां शायदि एक्सपीरियंस आहे कीअं पिया ॾिसो हिन शइ खे तव्हांखे ख़बर आहे जॾहिं PTV ते आऊं आई हुयसि पहिरीं शुरू में त हाणे त हिन ओरे पासे गेट आहे हुन परी गली मां हूंदो दरवाज़ो नंढो हिकिड़ो ओ जेका गिटी वेंदी आहे बैंक वारी गिटी आहे उन गली मां त PTV जे सॼो ॾींहुं के माण्हू असां जहिड़ा मिसकिन सॼो ॾींहुं दरवाज़े ते सुकी वेंदा अंदरि एंटर थियण छो जो एंटर कोन थींदो रेडियो PTV इहे ॿ अहिड़ा इदारा हुया जेके कंहिंखां माना जेसीं तव्हांजी अपॉइंटमेंट न आहे जंहिंसां तव्हांजी दुआ सलाम न आहे की तव्हां कंहिंजे थ्रू वेंदा सही कंहिंजो रेफरेंस ॾींदा अॼुकल्ह त हाणे हर चैनल ते माण्हू पाण ई पुॼी वञे हा कंहिंजो न कंहिंजो नालो खणी पुॼियो वञे पर अॻु में ईअं कोन हूंदो हो बाक़ाइदे वरी हुनखां पुछियो वेंदो पोइ हू जॾहिं चवंदो त न मूं सॼो आहे पोइ पास ठहंदो हुयो त इहा ॻाल्हि पई कयां 88 जी सही ठीकु आहे 88 में मूं प्रोग्राम कयो मुंहिंजी ओपनिंग जेका थी स्टेज खां थी पर पोइ वरी आऊं माना मीडिया जे प्लेटफॉर्म जेको हुयो उन मां PTV ते पहिरियों कदम रखियो मूंखे PTV पहिरीं सॼो PTV सॼो इन जे करे जो कलंदर शहबाज़ जो एॾो वॾो स्टेज आहे तव्हांखे ख़बर आहे तमामु हा उन स्टेज तां मुंहिंजी ओपनिंग थी मुंहिंजे ई शहर मां मुंहिंजे शहर मां मूंखे न पियो सुञातो कंहिंखे कहिड़ी ख़बर थी असांजे शहर सो उन स्टेज तां जॾहिं ओपनिंग थी मुंहिंजी त पोइ PTV मूंखे पाण सॼो सिंध सिंगार में त पोइ उन में शुरू वारो ज़मानो हुयो कैसेटुनि जो दौर ई हुयो ऐं उन ज़माने में बि फनकारनि जा त उरूज हुया बराबरि फनकार आहे मैडम तंहिं वक़्तु वॾी कॉम्पिटिशन हुई तमामु मतिलबु हिकिड़ा माना सिखिया वारा फनकार हूंदा तंहिं वक़्तु उन वक़्त में तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजो उरूज हुयो जेके असांजा पुराणा मरहूम जेके घणा जान छॾे चुका आहिनि असांखे बि वञिणो आहे उन रस्ते ते हिकिड़े ॾींहुं पर माना पोइ आउं रेडियो ते वियसि PTV ते पहिरीं आयसि सिंध सिंगार में पर मैडम साहब हूंदो प्रोड्यूसर हाणे त इलाही आसान थी वई तव्हां चओ था हर जॻह ते उन ओवरऑल इन सॼे जेको सिनेरियो आहे इन दौर में जेके खोड़ सारियूं आयूं तेज़ी सां तरक़ी थी आहे कंप्यूटर अची वियो टेक्नोलॉजी अची वई ऐं इन ओवरऑल फास्ट दौर में या जेको चऊं था त जल्दी हर को अॼु मतिलबु नाला कोन था खणो तव्हांखे ख़बर आहे खोड़ सारा हूंदा जेके एक्टर हुया उहो सिंगर थी विया साॻी ॻाल्हि ते पिया चऊं त जल्दी तब्दीली खे तव्हां कीअं ॿुधो तव्हां पाण पंहिंजी सिंधी में कहावत आहे त तकड़ जा 13 सब्र जा 16 सो जिन सब्र कयो आहे उन्हनि खे 16 मिलिया आहिनि जिन तकड़ कई आहे उन्हनि खे 13 ई मिलिया आहिनि सो उन हिसाब सां मूं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि इहा पई ॿुधाई त PTV में जो मूं इहो न पई चयो उन मूंखे नक़वी ॾिठो त कोन हुयो ज़ुल्फ़िकार नक़वी साहब त ताज मस्तानी केरु आहे हिकिड़ो नओं नालो
ऐं वेठी हुअसि हिकिड़ी ईअं आली भोली छोकिरी जेकी सही। बहराड़ी जी जेको सही। चइजे वॾी गंदी वेड़ो कुंड ते जेॾी महिल रेसल जो टाइम आयो त वरी उन्हनि पुछो कलेरी उस्ताद गुलाम सिंह कलेरी साहिबु उन्हनि खां चई बाबा किथे आहे ताज ताज मस्तानी। मस्तानी उनखे चई साईं वेठी आहे न जंहिं महिल चई इहा असां चयो त को सफ़ा मस्तु हूंदी ऐं मस्तनि जो जेको हूंदो आहे getup ताज getup जेको आहे चई हीअ त किथां ई कोन पई किथां ई कोन पई लॻे त हुन चयो चई नालो मस्तानी आहे बाक़ी मस्तानी पाण थी अॻियां ॾेखारींदी उन में जॾहिं कुदरत वारो उहा मस्ती आणे सो हाणे जीअं मूंखे माण्हू चवंदा आहिनि तव्हां स्टेज ते मस्तु थी वेंदा मूं चयो इहा मूंखे पाण खे खुशीअ जो हाणे अच त कयो
इहो मतिलबु बाक़ाइदा हे बि एक्चुअली मैडम जो ई ॻाल्हि आहे मेला नसीबनि जा सो अॼुकल्ह मैडम पोइ खज़ानो कढियो आहे इन करे ख़बर पए थी कंहिंजो ॻाल्हि आहे इन करे त अटकियो पे हा अटकियो पए इन करे हिन जे करे पुराणो आहे इन करे मैडम घणा साल थी विया अंदाज़ हिन कलाम खे इनखे इलाही थियो हूंदो मुंहिंजे ख़्याल में हाणे 17-18 साल त थिया हूंदा 17-18 साल थिया हूंदा तंहिं वक़्तु ई कंपोज़िशन आई आहे ज़हूर ज़ेबी साहिब जी आहे अच्छा ज़हूर ज़ेबी साहिब जी आहे ज़हूर ज़ेबी साहिब वॾो कमु कयो आहे मतिलबु फोक गीतनि ते शानी ॿुधाए पियो त ज़हूर ज़ेबी साहिब एॾो कमु कयो आहे जो कंहिंजी इंता ई न अलाए कैसेट जे हुन में जेको आहे न कैसेट जे दुनिया में उनजो इलाही वॾो कमु कैसेट जी मैडम पोइ ते एॾो बहितरीनु कमु थियल आहे एॾो जो हाणे उहो कमु छो थो थिए छाॾे करे मतिलबु उहो छाॾे करे कोन थो थिए मतिलबु चलो अहिड़ियूं कंपोज़िशन त थियणु घुरिजनि न जेतिरी टेक्नोलॉजी वधीक वधी वई आहे ईज़ी थी वियो आहे माण्हू पहिरीं मुंहिंजे ख़्याल में त ॾिसो जेके माण्हू हुया करण वारा कमु उन्हनि में हिकिड़ो त सचाई हुई ऐं ॿियो चैनल घटि हुया प्लेटफॉर्म हिकिड़ो हुयो उतां ई वञिणो उते ई करिणो हुयो हाणे छा आहे जो चैनल इलाही थी विया आहिनि प्लेटफॉर्म जाम आहिनि त इन जे करे माना माण्हू पंहिंजी सचाई कंहिं बि हुन सां कंहिं हिकिड़े प्लेटफॉर्म ते सचाई हुजे मूंखे घणा माण्हू इहो सुवाल कंदा आहिनि तव्हां अॼुकल्ह नथा नज़र अचो कंहिं चैनल ते तव्हां छॾे विया छा ॻाइण हाणे मूं चयो बाबा हाणे चैनल इलाही थी विया हाणे मूं चयो इहो ॿुधायो त तव्हां हिकिड़ो ॾिसंदा तेसीं मूं चयो कलाम ख़तमु थो वञे ॿिए चैनल तां मूं चयो इहा वैरायटी थी वई आहे पर जीअं जीअं ही कलाम ॿुधोसीं त जीअं हिन में म्यूज़िक ॾिसूं पिया या जेका ढोलक हुई या जेके हिन में साज़ आहिनि ऐं हालांकि हाणे त वधीक टेक्नोलॉजी अची वई आहे मरहम मनियो मन आहे न पंहिंजो मने जो पुटु हींअर छा महर आहे न महर मनियो त हू इन जो पुटु आहे मने जो ही जेको आहे हिकिड़ो ई हो ढोलक वारो मनियो त चई बसि कयो अच्छा उहो उनजो वॼायल आहे ऐं ॿियो असां साज़ंदा बि घुरदा था वञनि हा साज़ंदा कोन्हनि हाणे असां वटि उन लेवल जा न आहिनि उहे कोन्हनि को गाए कोन को वॼाए आहिनि ॿ टे फर्ज़ कयो उन्हनि खे ई पाण उनखे ई कल्चर डिपार्टमेंट सॾे ज़ाहिर आहे हर कंहिंखे सुठी शइ खपे ऐं पंहिंजो उन्हनि खे ई रेडियो टीवी ज़ाहिर आहे पर छा आहे जो हू बि त जंहिं पासे रोज़ी मिलंदी उन पासे वेंदा छो जो मज़दूरी आहे उन्हनि जी हा त हू त जंहिं पासे रोज़ी मिलंदी उन्हनि खे सवली उन पासे वेंदा हू चाहे कहिड़ो चैनल हुजे चाहे कुझु बि हुजे बिल्कुलु हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम साईं वासलाम मौला अली मदद केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे हा अब्दुरहमान छा हाल आहे सभु ख़ैर तबियत ठीकु आहे ताज मस्तानी बिल्कुल वालेकुम सलाम वीर मौला अली मदद अदा खुश हूंदा अभी गोड़ खुश आयो अल्लाह जा एहसान ताज दुआऊं भावरन जो अभी गानो तेरो अजी ॿुधाए थी बिल्कुल पुराणो गानो ॾाढो वणियो वरी बोला रखी पंजा भाई हां बस मुझे हाणे तव्हांखे पुराणियूं यादूं ॼारायूं भला हा अजी को खैर आदी अल्लाह जा एहसान अॼु मज़र जी फरमाइश त घटि ॿुधऊं असां पर ॿुधंदड़नि जी फरमाइश हुई त ओॾेराई जो कलाम जे लाइ हा ॿुधायो तव्हां ॿुधायो पंहिंजो ॿुधायो तव्हां ॿुधायो न मैडम फरमाइश करो पूरी करे सघंदो रखी रखी सजा भी दे तू रखी रखी रहो भी कर तेरे तू गई जाल भी कर वफा भी कर जुल्म भी कर रखी रखी सजा भी दे तू रखी रखी रहो भी कर वाह 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 मेहरबानी माशाल्लाह माशाल्लाह छा कजे वाकई छोकर जो को मुली न शौक भले गाए अब्दुरहमान किथों मर्जी अब्दुरहमान बलूचिस्तान को मोबाइल ते गाए तो मर्जी आवनी मालिक जीए वड़े अस्ती गाए सो बहरहाल मैडम अॻिते कीअं पिया ॾिसो तव्हां सिस्टम खे म्यूज़िक अॻिते सिंधी म्यूज़िक खे तव्हांखे लॻे कोन त तव्हां खोड़ सारी शयूं रहिजी वियूं असांखे उहे शाइर शाह अब्दुल रहमान भटाई सरकार जी अहिड़ी शाइरी पई आहे सचल सरमस्त आहे सामी आहे शेख अयाज़ आहे असां वटि हाणे जेके मौसीकार चइजनि
जेके बाक़ाइदी सां मौसीकार हाणे त मौसीकार जेको कीबोर्ड वॼाए थो हू बि मौसीकार आहे पर माना आउं इहो चवंदसि त असां वटि मौसीकार उहे ऐं उन्हनि खे थी चवां जेके नई शइ लिखियलु ॾियो उते जो उते ट्यून ठाहे माना जेके हुया जिन खे असां ॾिठो जिन खां सिखियोसीं असां उहे ॾिठासीं हाणे ही वारा मौसीकार न सिर्फ़ु माना तव्हां शइ ॾिनी रुगो प्ले कई हुन में रुगो नालो अची वियो त फलाणे मौसीकी न असां उहे ॾिठा अमानत गुल जहिड़ा असां उहे ॾिठा फेरोज़ गुल जहिड़ा असां उहे ॾिठा उस्ताद नियाज़ हुसैन जहिड़ा असां उहे ॾिठा जेके मास्टर रज़ा जहिड़ा हिननि सभिनी जूं ॿुधनूं ॻायूं आहिनि उस्ताद मंज़ूर जहिड़ा हा असां वटि हिकिड़ो ॿ जेके आहिनि जेके सुठियूं शयूं जिन ठाहियूं जीअं अनवर विस्तड़ो आहे अनवर विस्तड़ो तमामु सुठो जेको आहे मौसीकार आहे जेकॾहिं हुन खां कमु वठिजे त हुन खां रुगो ॻाइण जो कमु हुनजो न आहे हुनजो असुलु कमु जेको हुयो न उहो त हुन कयो ई कोन अनवर खां जेतिरियूं धुनूं ॾींहं में ठारायो ओतिरियूं ठाहे ॾींदो अनवर खे एतिरो आउं सुञाणा अदा अनवर जहिड़ो माना वरी उन खां पोइ पंहिंजो जीअं ॾिसो अमानत हुयो असां वटि अमानत खे हिकिड़ी शइ धुन तव्हांखे न वणी न उते ई 5 ॿिया फ्रेम ठाहे ॾींदो तव्हांखे जेकी जंहिंमें वणे तव्हांखे माना एतिरी माना अहिड़ा माण्हू मूंखे नथा नज़र अचनि हिकिड़ो आहे जंहिं मूंसां इलाही वक़्तु बि ॾिनो आहे पर हाणे हू पाण फ़नकार थी वियो आहे इन जे करे हू हाणे फ़नकार आहे त मौसीक़ी इन पासे हू हथ ई नथो विझे छो जो इन पासे बेक़दरी इलाही आहे जीअं तव्हां चयो न त अॼुकल्ह मॉडल बि फ़नकार पियो थिए हू सम्झंदा रुगो कमाई फ़नकार में आहे न तव्हां सचाई कयो मौसीक़ीअ में बि मौसीकार जेके आहिनि उन में बि जेको आहे न उहो इलाही पंहिंजो कमाए विया हाणे उन्हनि में जीअं सावण आहे सावण रज़ा शागिर्द आहे पर मूंसां इलाही वक़्तु हुन हारमोनियम ते रहियो आहे हाणे हू फ़नकार आहे मूंसां गॾु ॻाए मूं ई हुनखे पहिरीं ॻारायो आहे गॾु त धुनूं सावण खां हिन वक़्त में हींअर वारे ज़माने में सावण माना पोइ दंग अथव बिल्कुलु मैडम हाणे इहो तव्हां जो होॾे होजमाल में बि एंट्री आहे वीदे कुझु मैसेज ॾियणु चाहियो था कुझु पंहिंजे ऑडियंस खे पंहिंजे फैंस खे तव्हांजे लख चवंदसि त मूंसां तव्हां मोहबत कयो था ऐं जेको आहे अलाह तव्हांखे सलामत रखे मौला पंतन पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे पर पंहिंजा बच्चा ज़रूरु पढ़ायो धीअरूं हुजनि पुट हुजनि तव्हांजी फैमिली पढ़ियल लिखियल हूंदी तव्हांखे अॻियां दिक़त कोन थींदी तव्हांखे का परेशानी कोन थींदी ॿियो इहो त जेको आहे जंहिं बि कम में तव्हां हथु विझो त हुन सां सचाई दिलि लॻी सां कयो छो जो सॼो दारो मदार दिलि ते आहे दिलनि ते दर्जा आहिनि सो नियत साफ़ मंज़िल आहे मैडम थैंक यू सो मच ऐं सच पुछो तव्हां हमेशा माना मूंखे तव्हांजी कचेरी ॾाढी वणंदी आहे कचेरी जी तव्हांजा किसा पुछंदुमि बाद में कॾहिं हैदराबाद कॾहिं मुलाक़ात थी जेकी टर्की जा किसा इहे हिकिड़ो मज़ेदार हिकिड़ो तव्हां हिकिड़ो पूरो मुल्कनि ते कंदासीं बिल्कुलु मुल्कनि ते सभिनी मुल्कनि ते ॻाल्हाईंदासीं जेके जिते थी आया हा उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं इंशाल्लाह सो थैंक यू सभु गॾु कंदासीं नॉर्वे खां वठी जर्मनी खां वठी शुरू थींदासीं इंशाल्लाह थैंक यू सो मच मैडम फॉर कमिंग सो वेल मैडम जेको असां हलंदासीं हिकिड़े ब्रेक खां पोइ वापसि अची तव्हां कचेरी कंदा मैडम खे स्पेशली असां टाइम वरितोसीं रिक्वेस्ट कईसीं त मैडम मूंखे टाइम ॾियो मुंहिंजो शो लाइ मैडम जी एंट्री आहे होजमालो में असांजो प्रोग्राम केटी हलंदो आहे पर इंशाल्लाह पोइ कचेरी थी हलंदा ब्रेक तरफ़ काढ़े था वञो राजो असांजो वेलकम बैक शो में तव्हां ख़ुशामदीद आहे भलीकार मैडम ताज मस्तानी गॾु डेफिनेट लिविंग लेजेंड आहे ऐं सॼी दुनिया में अलाए किथे किथे हुन परफॉर्म कयो ऐं ॾाढो वॾो मज़ो पियो अचे कुझु गाना बि ॿुधाया असांखे हुन गीत ॿुधाया और हुन कचेरी ॾाढी मज़ेदार हुई हुनखे म्यूज़िक जी ख़बर आहे म्यूज़िक जी ॼाण आहे हुन अलाए केतिरा म्यूज़िशियन हुनजे अॻियां आया केतिरा सिंगर्स हुन मां आया जेके अॼु कनि पिया ओवरऑल असां कचेरी कयूं पिया सो मैडम असांखे स्पेशली टाइम ॾिनो वंस अगेन थैंक यू सो मच मैडम सो वेल यू कैन कॉल अस नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं हिकिड़ी कॉल असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु था ॻोल्हे किथां कॉल कई आहे जी दुआ थी ॻाल्हायां हैदराबाद सां कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक दुआ तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे जी जी मां बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ऑल वेल दुआ छा चवणु चाहींदो प्रोग्राम में कॉल कई आहे मां तमामु सुठो आहे प्रोग्राम आहे माशाअल्लाह महिरबानी छा कंदा छा आहियो तव्हां मां पढ़ंदी आहियां छा पढ़ंदा आहियो फर्स्ट ईयर में अच्छा माशाअल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे पोइ अॻिते छा प्लान आहे छा केसि ताईं पढ़णो आहे छा करिणो आहे छा सोचियो आहे अॻिते तुंहिंजा वधीक ख़्वाहिशूं आहिनि पर अलाह में उमेद आहे अलाह खे पूरी कंदो इंशाल्लाह अलाह साईं ज़रूरु उमेदूं पूरी कंदो पर तव्हांजी ख़्वाहिश कहिड़ी आहे छा डॉक्टर थियणो आहे छा थियणो आहे जी छा थियणो आहे को प्लान आहे तव्हांजो
जी मूंखे मां डॉक्टर साहब पर अबू चवंदा था टीचर थियो। अच्छा, टीचर बि तमामु सुठो प्रोफेशन आहे, बट जेको तव्हां थियणु चाहियो था उहो थियो। तव्हां एंट्री टेस्ट जी तयारी कयो, प्रॉपर तरीक़े सां तयारी कयो। जी बस अबू जट पंहिंजो पोइ कंदमि। अब तव्हां अबू जेको अबू चए थो ठीकु आहे, जेके तव्हां हुन में ख़ुशि आहे त उहो कयो, पर हालांकि तव्हांखे उहो ई करणु घुरिजे जेको तव्हांखे सुठो लॻे, तव्हां उहो कयो। मुंहिंजी सलाह आहे। अबू जी ख़्वाहिश आहे मुंहिंजो औलाद करे एतिरो थिए इहो थिए या जॉब करे। न न, इहा तमामु तव्हांजी तमामु सुठी सोच आहे जेके तव्हां पंहिंजे वालिद साहब लाइ ईअं सोचियो पिया, पंहिंजे तव्हां अबू लाइ कुझु कयो। ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि न। हा बिल्कुलु। त ख़्वाहिश करंदासीं असांजी त ग़रीब आहिनि। न न इनशाला ख़्वाहिशूं त इलाही हूंदियूं, खोड़ सघूं अलाह साईं पूरी करे। का फरमाइश आहे तव्हांजी, ॿुधायो। हाँ गानो बस कहिड़ो? कहिड़ो? चलो आउं पंहिंजो को गानो प्ले कयां थो। थैंक यू सो मच। दुआ अल्लाह साईं कंदो तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हांजे वालिद साहब जी ख़्वाहिशूं पूरी कंदो, तव्हां इंशाअल्लाह सुठा डॉक्टर या सुठा टीचर थींदो इंशाअल्लाह, ॿिन्ही में जेको थिए। सो वेल, ख़्वाहिशुनि जी ॻाल्हि निकिती त अक्सर करे इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे जो अक्सर करे माण्हू जेको आहे ईअं सोचनि था ऐं इहो अंडरस्टैंड कनि था, इहो ॻाल्हाइनि था। सो तमामु सुठी ॻाल्हि आहे, इहा तमामु सुठी सोच आहे जो जेकॾहिं फर्स्ट ईयर जो कोई स्टूडेंट थी करे जेके इहा अंडरस्टैंडिंग आहे त जेको आहे असांजो वालिद साहब जी ख़्वाहिश आहे, इहा त तमामु सुठी सोच आहे, पॉज़िटिव आहे, हिनखे एप्रिशिएट करणु घुरिजे माण्हुनि खे। ऐं ऐं ॾाढो ख़ुशि थींदो आहे जॾहिं कॾहिं को एजुकेशन जी ॻाल्हि निकिरंदी आहे, कन्याणी फ़ोन कंदी आहे त मां पढ़ां पई या अॻिते पढ़णु चाहियां पई, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं हमेशह दिलि चवंदी आहे, हमेशह असांजो हिकु हिकु ॿारु नंढो छोकिरो तोड़े छोकिरी उहे ॿई तालीम बराबरि इक्वल आहिनि, बराबरि जा हक़दार आहिनि, उन्हनि खे पढ़ाइणु घुरिजे, एजुकेशन ॾियणु घुरिजे, एजुकेशन खे प्रमोट करणु घुरिजे, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो उमेदु कयां तव्हां म्यूज़िक खे इंजॉय कयो हूंदो, शो खे तव्हां इंजॉय कयो हूंदो। हिकिड़ी कॉल आहे जी। अस्सलाम वालेकुम। सर जी। हेलो हेलो जी जी सर जी। वालेकुम सलाम जी। केरु था ॻाल्हायो? आवाज़ अथो ॿाहिरि। सर डेरा मुराद जमाली से फाइक खान बात कर रहे हैं। अच्छा, डेरा मुराद जमाली खां केरु था ॻाल्हायो? फाइक अली। अच्छा, छा चवणु चाहींदो था? कॉल कई आहे तव्हां? सर जी लाइव शो में बैठा हुआ तो कॉल कयो मां। हाँ बिल्कुलु। छा को मैसेज आहे का फरमाइश आहे? जी जी सर, आप तव्हांजो शो ॾिसी करे बस असां कॉल कयासीं, असां बि राब्तो करूं तो शो में असांजे नालो। चलो अदा, महिरबानी अदा, महिरबानी। थैंक यू सो मच अदा, थैंक यू सो मच। डेरा मुराद जमाली खां कॉल कई, सभिनी खे वेलकम चऊं था, भली कार चऊं था। तव्हांजी कॉल्स अचनि थियूं, फीडबैक अचे थो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर जो का फोन कॉल के तव्हां ॻाल्हायो नथा छो? सर आउं ॻाल्हायां थो, ॿुधायो। छा तूं साइड सां ॻाल्हाए पियो, जेका डायरेक्ट प्रोग्राम में अचणु खपे न? अदा आउं मज़हर सेठार थो ॻाल्हायां, ॿुधायो हुकुम कयो अदा। हेलो रिकॉर्डिंग कयो न? न न लाइव आऊं असां, लाइव आऊं। चलो अदा, चलो थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। कोशिशि अदा सभिनी कॉल वठां पियो, तव्हां अलाए छो था, तव्हांजी कॉल ट्रांसफर थींदी आहे, तव्हां सम्झो पहिरियों कॉल मूंॾे न ईंदी आहे, पहिरियों कॉल हुते ईंदी आहे, उनखां पोइ मूंखे कॉल ॾींदा आहिनि। तव्हांखे जॾहिं मां हलो कयां, अस्सलाम वालेकुम चवां, सम्झी वेंदो तव्हांजी कॉल असां शामिलु थी चुकी आहे प्रोग्राम। अंडरस्टैंड कयो हिन शइ खे। सो छा चइजे तव्हांखे, जेका मां कोशिशि कंदो कॉल सभिनी वठूं अदा, सभिनी जी कॉल वठूं, कचहरी कयूं, हाल वाल कयूं, ॾाढो मज़ो ईंदो। सो वाइंड अप करिणो आहे। अच्छा, हिकिड़ो गानो प्ले करिणो आहे। तव्हां बहितरीनु हिकिड़ो कलाम ॿुधो, फ़हीम अलन फ़कीर जो। एक्चुअली अलन फ़कीर जो फर्ज़ंद आहे। फ़हीम सां रिसेंटली को ॿ महीना अॻु में कचहरी थी, सो यार वाह जो आवाज़ु आहे फ़हीम जो। ऐं फ़हीम अलन लाइ ॾाढी बेस्ट विशेज़ हूंदियूं, हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी आहे त यार एक्चुअली उन वालिद साहब जी जेका लेगेसी आहे अलन फ़कीर जी, हुनखे कंटिन्यू रखे। आई डोंट नो उहो छो नथो रखी सघे, पर फ़हीम खे कुझु न कुझु ज़रूरु सोचणु घुरिजे, शुड कुझु न कुझु सीरियस थियणु घुरिजे। ऐं एॾो वॾो ख़ज़ानो आहे उन्हनि वटि, एॾियूं वॾियूं शयूं आहिनि। सो वाह वाह। मूंखे न हिकिड़ी अलन फ़कीर साहब जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, उहो फ़हीम ॿुधाए पियो पाण, फ़हीम अलन। त हिकु दफ़ो छा थियो त चई बरसाति पई, इलाही ज़ोर सां बरसाति पई त असांजो चई मींहुं ॿदिलाऊं ॿाहिरि। त बाबा चयो त असांखे तव्हां हिकिड़े कमरे में हलो, ॿिए कमरे में उन्हनि पंहिंजी मींहुं ॿधियूं। त इहो अहसासु जेको आहे, इहा मोहबत, इहो प्यारु शायदि ॾाढो इम्पोर्टेंट आहे। इहो असांजे इहो जॾहिं मां ॻाल्हि ॿुधी त मूंखे यादि आहे त मुंहिंजा मतिलबु मां चयो यार वाह वाह, जेकॾहिं उहो इंसानु ईअं हूंदो त छा हूंदो इंसानु, जेकॾहिं जानवरनि लाइ
ईअं सोचे रहियो आहे ऐं पंहिंजे मींहं पंहिंजे कमरे में ॿधूं त तव्हां ॿिए कमरे में मींहं हूंदियूं बरसाति पए थी राति जो बीमार न थी पवनि ऐं हिननि खे तकलीफ़ न अचे इहा वॾी ॻाल्हि आहे सो इहा आहे असुलु इंसानियत इहा आहे हिकिड़ो इंसान जो अखर इहो इंसान खे हमेशह कमु ईंदो आहे सो जेके जेके आउं ॾिसां थो जेके कामयाबु जेके बि फ़नकार आहिनि सिंगर्स रहिया आहिनि या असांजा गुलकार पर शायदि उन्हनि जी वॾी महिनतूं आहिनि करामतूं आहिनि अज़मतूं आहिनि ॾाढी हिकिड़ी क़ुर्बानियूं उन्हनि जूं सो उहा ज़िंदगी में जेके कामयाबु थियणु चाहियो था त महिनत कयो स्ट्रगल ते बिलीव कयो ऐं अॼु प्रोग्राम जो टाइम पुॼण ते थियो आहे इनशाला वरी अॻिले हफ़्ते छंछरु या आचार्य तव्हां सां गॾु हूंदासीं के नए फ़नकार सां के नए बहस सां नए टॉपिक ते तेसिताईं खोड़ सारो ख़्यालु रखिजो मूंखे दुआ में यादि रखिजो अलाह निगहबान